अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी एक बेहतरीन नई अपडेट तव्हांजे नाव कंदासीं अचण वारी किस्तनि जे हवाले सां। इन वीडियो के दोस्तों जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदव त तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी। हिन नंढिड़े वीडियो में वॾी अपडेट आहे। दोस्तों हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हाणे जेका किस्त अचण वारी आहे इन में घणो कुझु थियण वारो आहे। पहिरीं ॻाल्हि त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, शेर अली ऐं सिजावल ख़ान जो बि टकराव थियण वारो आहे। ऐं जेको आहे नवाब ख़ान पंहिंजी घरवारी चवण ते सोच वीचार करे मूसा जे केसनि मां हथु खणण वारो आहे। उन खे पहिरियों डीलिंग कंदो, उन खे छॾाईंदो, हथोड़ो फेरण वारो आहे ऐं उन खे जेको आहे पंहिंजे वश में कंदो। जीअं हू मुंहिंजी चवण ते अॻे हुयो, हाणे बि मूसा मुंहिंजे चवण ते हले। मुंहिंजे दुश्मननि खे पूरो करे ख़ासि करे सिजावल ख़ान जे साम्हूं बीहारींदो ऐं सिजावल ख़ान जी कोशिशि हूंदी त इन खे मूसा खे मां छॾायां ऐं मां पंहिंजे दोस्ती जे हिसाब सां नवाब ख़ान जे ख़िलाफ़ु यको इस्तेमालु कंदो आयो आहियां, अॻिते बि कयां। अहिड़े हिसाब सां इन ॿिन्ही जी इहा वठि वठा हूंदी, कशमकशा हूंदी ऐं मूसा जे मथां ॿार हरगो थी वेंदो। इन करे मूसा ऐं दरिया ख़ान जेल मां दोस्तों छुटी ईंदा। अहिड़े हिसाब सां मीर जे लाइ बि भलो थियण वारो आहे। भावल इन करे ॿिन्ही सां बि ठाह कंदो। हाणे वक़्त शैतानी पूरी कंदो, ठाह निकिरण ॾींदो। ऐं अचण वारनि किस्तनि में दोस्तों शेर अली सां वेल थियण वारो। नवाब ख़ान शेर अली खां बदिलो वठंदो। उनखे शक आहे जेकी गोली हलाई आहे उहा शेर अली हलाई आहे, उनखे ख़बर ई न आहे को मीर विच मूं गोली हलायो आहे। दोस्तों वीडियो पुॻो आहे पुॼाणी ते, शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।